सब ॻाल्हायो हिकिड़ो करे जीअं आवाज़ सभिनी ताईं पहुचे। हाणे तूं छा नालो आहे तव्हांजो? अदा मुंहिंजो नालो शफ़क़त अली आहे। छा मसलो आहे? असां सां मसलो इहो आहे, असां सां चोथों ॾींहुं आहे, असांजी नियाणी अगवा करियो आहे कोराई बिरादरी मुनीर बशीर अहमद जो भणेजो आहे। ठीकु आहे साईं, बशीर जो जाटो बि आहे, मुनीर जो कोराई जो भणेजो बि, इख़लाक कोराई बशीर अहमद जो जाटो बि आहे भणेजो बि। उन्हनि हिते मंसी ॻोठ में गॾु विहारियो हर चीज़ कयो। हाणे चोथों ॾींहुं असांजी नंढड़ी नियाणी 14 सालनि जी असांजी ज़बरदस्त निगार फातिमा खे अगवा करे विया। अॼु मोटायूं था, सुबुह मोटायूं था। इन शाही जी सरदार मीर शाहबाज़ खान लुंड खे ख़बर आहे, सभिनि सरदारनि खे ख़बर आहे, सभिनि सरदारनि खे इहा मोहलत ई नहीं त ॿ ॾींहं तव्हां सबुर कयो साईं। असां कोशिशि कयूं था, असां शाही रिकवर कराईंदासीं। मुल्तान में लोकेशन मिले थी, वहाड़ी में लोकेशन मिले थी, 3 ॾींहं तरसाए कचो हिकिड़ो जेको आहे निकाहनामो असांखे ॾेखारे ब्लैकमेल कयो अथऊं, असां सां जेके वॾो ज़ुल्म कयो अथऊं। अॼु 14 सालनि जी नियाणी नासूम आहे। असां अॼु मिरपुर माथेलो थाणे ते पहुता आहियूं एफआईआर जे लाइ। चंड में असांजो हे साफ़ी जेको रिकॉर्ड चंद में ही असांजो साफ़ी नसरुल्ला जेको रिकॉर्ड करे थो, इनखे क़ुरान पाक टिकण ते ॾींदासीं। इहो बि गवाही ॾींदो त कोराई बिरादरी असां सां गॾु थाणे ते एफआईआर कराए पई, मगर एसएचओ साहब ॿाहिरि थोरो चेकिंग में हुयो। सम्झो नसरुल्ला छो उहा क़ुरान खणंदो, तव्हांखे इनकार करे थो, तव्हां मौजूद आहे, नसरुल्ला थाणे ते तव्हां सां गॾु मौजूद आहे। पोयों तव्हांखे फोन आई त जहिड़ो थिए थो पियो। ठीकु आहे, थाणे ते हुयासीं। हाणे छा थियो पोइ जहिड़े जो छा थियो? असां जीअं पहुतासीं, असांजी जेफन सां विड़िया, असांखे सरियाम गोलियूं एसएचओ जे हूंदे गोलियूं हलायूं अथऊं। हिकिड़ो ॻाल्हाए अम्मा जी आवाज़ ॿियनि ताईं पहुचे। जी अबा जी साईं, असां जीअं असांखे थाणे ते फोन आई, असांखे ॿारनि चयो तो एफआईआर कराइण विया, असांजे पोयूं घर ते हमलो थियो आहे, घर में गिरी आया आहिनि, सरियाम गोलियूं हलायूं अथऊं। असां जीअं पहुतासीं, असांखे चयो असां जीअं चयोसि असांजे छो घरनि में गिरियाओ। असांजी वॾी खे वठी वियो मुनीर कोराई, चयईं सिनी क़ुरान ते तोखे मां छोकिरी मोटा ॾियां, तो जहिड़ो न करा। वरी अंदरि वियो आहे बंगले में, अंदरू बंगले में बीह करे जिथियूं ऐं कलेक्शन खणी करे फेरिंग कयो अथई। हिन टाइम बि रेंजर्स ऐं जेको एसपी इन्हनि जे घरनि ते रेड करे, इन्हनि जे घरनि में हथियार। जी अम्मा मूंखे मुनीर कोराई चयो जीअं कार मां लथो, मूंखे चवण लॻो 2 मिंट अंदर बंगले में तोखे छोकिरी ॾियां थो, तोखे मां छोकिरी ॾियां थो। अंदर वञी मुंहिंजी शलवार फाड़ी अथई, तोखे थी वठणी आहे। चुप कर, हाणे ते तूं अगवा कराईंदुमि, मराईंदुमि। मूंखे धकायो पुलिस जे साम्हूं। बशीर तो उनके खिलाफ भी पाज नहीं बशीर ते भी थोड़ा गरीब आयो न कोराई मुल्क मालिक थिया आहिनि। तव्हां गरीब आहियो न, उन्हनि खे पाड़े जो ख्याल आयो न, उन्हनि खे पाड़े जो ख्याल आयो न, गरीबी जो ख्याल आयो। मुल्क खे हाणे अल्लाह हयाती हिननि खे ॾे। साहब जी महिरबानी आहे, जंहिं असांखे बीह करे ऐं मसलो असांजो हर कंहिं एसएसपी सां ॻाल्हायो अथई ऐं एफआईआर जे लाइ चयो अथई। एसएसपी मूंसां ॻाल्हायो मूंसां, चए थो वञ तुंहिंजी एफआईआर थिए थी, सभु कुझु मुंहिंजो मदद थिए। नसरुल्ला तव्हां साफ़ हिन खे हर साम्हूं जो असां हमदर जो हमेशह साथ ॾिनो आहे ऐं साथ रहियो आहे। असांजो साथ ॾियणो आहे दोस्तनि खे। घणा माण्हू फटी आहिनि बा? 7 माण्हू, 70 माण्हू मूंखे पाण खे लॻियल आहे, सभिनि खे
हुआ जवाबदार घणा हुआ था जवाबदार सही उन्हनि मुनीर कोराइचा पुट अम्मा के गलाने दो मुके गिले दियो